दोस्तों अॼु जी नई अपडेट में तव्हां सभिनी प्रिय प्यारनि ख़ुशि आमदीद। दोस्तों मेगा सोप सीरियल पंहिंजावरी ऐं रियासत जी ड्रामे ॿिन्ही ड्रामनि जी तव्हांखे गॾु अपडेट ॾियूं था। दोस्तों ॿई ड्रामा पंहिंजी शूटिंग में मतिलबु भरपूर डायरेक्टर शूटिंग करे रहिया आहिनि ॿिन्ही ड्रामनि जी, ऐं ॿई ड्रामा हाई लेवल जे रिज़ल्ट में आहिनि ऐं वॾे स्केल ते शूट थी रहिया आहिनि। पंहिंजावरी ऐं रियासत जेको आहे दोस्तों मुक़ाबले में ड्रामा शूट थी रहिया आहिनि। खजू साहब ऐं असगर चौधरी जो मुक़ाबिलो हली रहियो आहे इन ड्रामनि खे सभ खां वधीक बहितरीन लोकेशन ते शूट करण जो ऐं सुठी जेको आहे न मयारी ड्रामे खे ठाहिण जो, ऐं उनजी इहा कोशिशि आहे त सभ खां पहिरियां जंहिंजो मतिलबु प्रोमो या टीज़र या पहिरियों एपिसोड हलायो वञे। ॿई डायरेक्टर इन कोशिशि में लॻा पिया आहिनि त असांजो ड्रामो पहिरियों अचे। ॾिसूं था त हाणे कहिड़ो अदाकार या कहिड़ो डायरेक्टर सभ खां पहिरियां कामयाबु थिए थो ऐं कंहिंजो ड्रामो 1 नंबर ते अचे थो ऐं कंहिंजो 2 नंबर ते। ऐं ॿिन्ही डायरेक्टरनि माना चूंडे चूंडे अदाकार बि खया आहिनि ऐं लोकेशन बि चूंडे खयूं अथनि ऐं ॿिन्ही जी लोकेशन आम भलियूं आहिनि। दादू जी लोकेशन बि ज़बरदस्तु आहे, मीरपुर माथेरे वारी लोकेशन बि ज़बरदस्तु आहे। ऐं तव्हां पंहिंजा हाल वाल ॾियो कमेंट सेक्शन में, तव्हांखे छा थो लॻे त इन रियासत ऐं पंहिंजावरी ड्रामे मां कहिड़ो ड्रामो कामयाबु थींदो, कहिड़ो नओं ड्रामो 1 नंबर ते ईंदो ऐं कहिड़े ड्रामे खे तव्हां पसंदि कयो था ऐं तव्हांखे सभ खां वधीक कहिड़े ड्रामे जो इंतज़ारु आहे। ऐं उहे दोस्त जेको कमेंट कराया आहिनि त हीउ कॾहिं ड्रामो ईंदो कॾहिं ईंदो, उन्हनि दोस्तनि खे मां ॿुधाईंदुसि त कम से कम 2 महीना तव्हांखे इंतज़ारु करणा आहिनि। इन ॿिन्ही ड्रामनि मां 2 महीननि जे अंदरि अंदरि हिकु न हिकु ड्रामो अची वेंदो। सिर्फ़ु 2 महीना तव्हांखे इंतज़ारु करिणो आहे। असांखे ॾींदा इजाज़त शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। अल्लाह हाफ़िज़।